सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन ऐं जनम खे हमेशा संभाले करे इन करे जीवन ऐं जनम खे संभालण जे लाइ पोइ असां उन सचे साईं जी रहमत में ईंदा आहियूं, संतनि महात्माऊं दरवेशनि जी दावनि में वेहंदा आहियूं त जीअं असां संभालियूं ऐं संभालियूं असां बेसिक तरीक़े सां इन करे उनजी शुरूआत असां शेवा ऐं नाम ध्यान सां कंदा आहियूं। शेवा सां असां में शांति ईंदी आहे, असांजो क्रोध, असांजो सार, असांजी जलन उहा सभु शेवा करण सां ख़तमु थींदी आहे। असांजो अहंकार पंहिंजो दम टोड़ींदो आहे। असां जे कोई शेवा कंदासीं किथे वेंदासीं तो अहंकार पंहिंजो दम टोड़े वेंदो आहे। जे असांखे शेवा न कंदासीं असां मंदर में सतगुरु भॻवान जे साम्हूं वेठा हूंदासीं ईअं अहंकार में वेठा हूंदासीं, कोई चवंदो सुरी वे तॾहिं बाग बगोला थी वेंदासीं। पर असां शेवा में खड़ा हूंदासीं, कोई कुछ लफ़्ज़ भी चई वेंदो तॾहिं बि मुस्कुराए करे राज़ी करे छॾींदो, ठीकु आहे, अहंकार सॼो पंहिंजो पाण ख़तमु थींदो, दूर थींदो। तंहिंजे करे शेवा सभु खां पहिरीं असांजो अहंकार ख़तमु कंदो आहे। शेवा जी इहा ई ख़ूबी आहे, असांजो अहंकार ख़तमु करे, बसि मेन ख़ूबी इहा हूंदी आहे। ऐं नाम ध्यान असांजे जीवन खे संवारींदो आहे, पर उहो थींदो तॾहिं आहे असां जंहिंसां जहिड़ो हलंदासीं उहो असां ओड़ो हलंदो आहे। असां थोरो कंहिंसां हलंदासीं कॾहिं असांजो थोरो वॾो कमु बि पइजी वेंदो तो असांजो करे छॾींदो, यार मौक़े ते असांखे कमु आयो। जेतिरो वॾो कमु हुजे असां थोरो कंहिंसां हलूं, कंहिंखे रिस्पॉन्स ॾियूं, कॾहिं असांजो वॾो कमु थिए उहो असांखे संभाले वठंदो। पर कंहिंजो थोरो कमु हुजे असां हुनखे छॾे ॾियूं, अञा धिकारे छॾियूं, अञा परे करे छॾियूं। असां कॾहिं वॾे कम सां कुझु कंहिं कम लाइ वञूं उहो मुंहुं ॾींदो जे असां न ॾींदासीं। साॻे नमूने असां पंहिंजे जीवन खे ईअं ई संभालियूं। असां पोइ सतगुरु जी शरण में हुजूं, ईश्वर जी दावनि में हुजूं, कंहिं दोस्त सां हुजूं, संगत में हुजूं, नाम में हुजूं, ध्यान में हुजूं, असां ईअं ई संभालियूं। जी चइबो आहे भई धर्म खे असां संभाले हलंदासीं, धर्म असांखे संभालींदो। असां न संभालींदासीं त उहो कीअं संभालींदो। असां मनमानी कंदासीं, असां आमतौर इल्ज़ाम ॿिए खे ॾींदा आहियूं, सतगुरु न कयो, संत न कयो, फलाणे न कयो, हे न हलियो, लेकिन असां पाण खे कीअं संभालियोसीं। तंहिंजे करे नाम ध्यान सिमरन इहो असांखे संभालींदो आहे, असांखे बणाईंदो आहे। ऐं मुंहिंजो तरीक़ो इहो ई हूंदो आहे सवलाई में। जीअं हिकिड़ो पोड़ो ॾाढो उन घर में जेको वॾो हिकिड़ो वण जो ॿूटो वठी आयो ऐं ॿूटो वठी करे उहो पोखे पियो पंहिंजे घर जे आंगन में। त पोटी पुछियोसि, चए बाबा हाणे तूं पोड़ो थी वियो, पोखींदो पिया छो? चए बाबा छा आहे न, पोटी खे चए पंहिंजी बरी आहे न, उहो बरी बकरी खे चइबो आहे, बकरी हूंदी आहे न क़िस्म हूंदा आहिनि जुदा बरी हूंदी आहे। जेका बकरी आहे न पंहिंजी बरी, छा आहे त कंहिं महिल गर्मी हूंदी आहे, कंहिं महिल कुझु हूंदो आहे, अॼु ॾाढी उस हूंदी आहे, पोइ इहो वण वॾो थींदो वेंदा गॾु ॿधी बीहंदा, तोखे छांव बि मिलंदी, हवा बि मिलंदी, पाण बि वेंदासीं, पाण सभिनी खे बि छांव मिलंदी, हवा मिलंदी, घर जो माहौल बहितर थींदो। इन करे असां सभिनी वण मुंहिंजो सुख वरंदासीं, वरी वॾा थींदो इन में फल बि मिलंदा, माना सभु चङो थींदो। ठीकु आहे, बकरीअ लाइ थींदो पिया, ठीकु आहे, असां बि सुख वरंदासीं। हाणे वण पोखे पूरो कयईं, हुनखे पाणी ॾिनई, वरी उहो कंदा खणी करे सॼो लोढ़ो ॾिनई, वण खे चौधारी कयईं बंदि, जेको पोखे। वरी पोटी पुछियोसि, चए बा पोइ भला वण जे पोखी इनखे भला कंदा छो ॾिए थो चौधारी? चए छा आहे बरी हिनखे खाई न वञे, न त वरी बरी बकरी पाण वण जा पता कवर खे खाई वेंदी, नंढो पौधो आहे। उहो छोकिरी वेचारी परेशान थी वई, उहो त नंढी हुई। हाणे बाबा चयो
तो वण जेको आहे बकरी जी हिफ़ाज़त कंदो, ये वरी बकरी उनखे खाई वेंदी। हाणे बकरी वण बकरी जी हिफ़ाज़त कंदो या बकरी वण खे खाई वेंदी? थींदो छा आख़िर, बचंदो छा? इन करे वाकई इहा ॻाल्हि सम्झ में आई कोन। होॾो चवंदा वण जेका आहे इनखे बचाईंदो, होॾो वरी बकरी न बचंदो, ॿाड़ी न बचंदो, बकरी खोलियो छा थींदो? बेचारी परेशान थी वई। सो इहा हालत हक़ीक़त में असां सभिनी जी हूंदी आहे। इन में असांखे वॾी सम्झ मिलंदी आहे। बकरी असां ॾिसंदा आहियूं, जॾहिं बकरी जो नालो ईंदो आहे पोइ उन वक़्तु केतिरा ई लफ़्ज़ निकिरंदा आहिनि। भई बकरे जी मां केसि ताईं ईद मल्हाईंदी, आम चवंदा आहियूं भई बकरे खे आख़िर कात जे हेठि अचिणो ई आहे। जॾहिं त जानवर ॿिया बि खोड़ कटि पाए, जानवर ॿिया बि घणा कोसदा आहिनि, सिर्फ़ु इहो नालो सिर्फ़ु बकरे ते छो ईंदो आहे, ॿियनि ते छो न ईंदो आहे? सिर्फ़ु बकरी लाइ ई लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि। बकरी जी मां केसि ताईं ईद मल्हाईंदी, बकरी जेका आहे केसि ताईं जेको आहे आख़िर उनखे कात जे हेठि अचिणो ई आहे। छड़ो मौत बकरी जे पोयां, बाक़ी कंहिंजे पोयां आहे न, मर्दा त सभु आहिनि। उहो इन करे त बकरी ऐं उनजी औलाद उहा हद क़िस्म जी लालची हूंदी आहे, उनजी लालच सां तशबीह कई वेंदी आहे। बकरी खे जेतिरो खवायो, जेतिरो खाए, बिल्कुलु पेट भरियल हुजेसि, वरी जीअं वेंदी कोई कंधे जा कोई वान नगर वरी हिकदमि चढ़ी वेंदी, वरी कोई हिनखे पते खे हथ विझी मुंहुं विझंदी वेंदी। बकरी जी चर चर कॾहिं बंदि थींदी न आहे। सफ़ा पेट भरियल हुजेसि, आफर जी करे पई हुजनि, वरी बि उथी करे डुकी करे वरी कंहिं न कंहिं में ज़रूरु हथ विझंदी। इन करे जिते सिर्फ़ु लोभ, लालच ऐं हक़ क़िस्म जो सिर्फ़ु जॾहिं छड़ो लोभ हूंदो, छड़ी लालच हूंदी, छड़ो पंहिंजी हूंदी, त पोइ उते पाप पंहिंजो पाण थींदो ई थींदो, उते गुनाह पंहिंजो पाण ईंदो ई ईंदो। जॾहिं इंसानु पाप कंदो, गुनाह कंदो, ग़लति वर्ताव कंदो, नतीजो त उनखे भोगणो ई पवंदो। आख़िर मौत जे मुंहं में, दुख में यानी वेंदो ई वेंदो, तकलीफ़ में वेंदो ई वेंदो, मरदो ई मरदो, पाप उनखे मारे पूरो कंदो। इन करे बकरीअ लाइ इस्तेमालु कयो वेंदो। बकरी केसि ताईं ज़िंदा रहंदो, अॼु न पाप हिनखे सुभाणे खाईंदो ई खाईंदो, कात जे हेठि ईंदो ई ईंदो। इन करे बकरी मीन्स पाप, बकर मीन्स पाप, भई जंहिंजो मुंहुं कॾहिं बंदि थींदो ई न आहे।